अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। मुखालिफ धुर वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ लाइ रिक्वेज़िशन क़ौमी असेंबली सेक्रेटेरिएट में जमा कराए छॾी आहे, जंहिं बाद स्पीकर 14 ॾींहनि में इजलास घुराइण जो पाबंद आहे। इन वक़्तु क़ौमी असेंबलीअ जी रिनोवेशन जो कमु पिणु जारी आहे, जॾहिं त 22 ऐं 23 मार्च ते असेंबलीअ में OIC जो अहम इजलास पिणु थियणो आहे। मतिलबु त स्पीकर क़ौमी असेंबली खे क़ानून मूजिबि 22 मार्च ताईं इजलास घुराइणो आहे। इन वक़्तु क़ौमी असेंबलीअ जी पार्टी पोज़ीशन मूजिबि 342 जे ऐवान मां हुकूमत वटि 178 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे, जंहिं मां PTI जा 155, MKM वटि 7, बाप वटि 5, मुस्लिम लीग काफ वटि 5, GDA वटि 3 ऐं अवामी मुस्लिम लीग वटि शेख रशीद जो 1 वोट मौजूदु आहे। ॿिए पासे मुखालिफ धुर वटि 162 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे, जंहिं मां मुस्लिम लीग नून वटि 84, PP वटि 57 ऐं उन सां गॾोगॾु MMA वटि 15 मेंबर मौजूदु आहिनि ऐं BNP मेंगल वटि 4 ऐं उन सां गॾोगॾु ANP वटि 1 मेंबर ऐं 2 आज़ाद मेंबरनि जी हिमायत बि हासिल आहे। मुखालिफ धुर पारां इहा दावा कई पई वञे त 200 मेंबरनि जी हिमायत मुखालिफ धुर वटि मौजूदु आहे। अहम ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु काल्ह खां हुकूमती हल्कनि तरफ़ां मुखालिफ धुर ते इहो इल्ज़ाम मड़े पियो वञे त अमरीका ऐं यूरोप जे चवण ते हुकूमत ख़िलाफ़ मुखालिफ धुर गॾु थी आहे, जंहिं बाबति PTI जे अॻुवाणनि पारां मुसलसिल इहो इल्ज़ाम अपोज़िशन ते हयो पियो वञे त वज़ीर आज़म इमरान ख़ान जे यूरोप ऐं अमरीका बाबति ॾिनल बयान खां पोइ अपोज़िशन गॾु थी आहे। जॾहिं त ॿिए पासे वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां हिमायती YouTube व्लागरनि सां मुलाक़ात दौरान बि इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो आहे त मग़रिब जे चवण ते मुखालिफ धुर हुन ख़िलाफ़ गॾु थी आहे। अॼु जॾहिं मुखालिफ धुर पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई त उन वक़्तु बि शहबाज शरीफ़ शुरूआत इन ॻाल्हि सां ई कई त मुखालिफ धुर ते बैरूनी साज़िश जो इल्ज़ाम हयो पियो वञे, पर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। हिन वक़्तु मुल्की हालतुनि सबबि हू बेतमादी रिथ आणनि था। शहबाज शरीफ़ जो छा चवणो छो त ॾिसो। शहबाज शरीफ़ जी ॻाल्हि बि अवां ॿुधी। शहबाज शरीफ़ बाद मौलाना फज़लुर रहमान पारां बि साॻी तरीक़े सां उन ॻाल्हि जी शुरूआत कई वई त इमरान ख़ान मग़रिबी एजेंट आहे। इमरान ख़ान मग़रिबी एजेंडा तहत मुल्क में आयो हो ऐं आइडियलिज़म जूं जेके इमरान ख़ान जूं ॻाल्हियूं हुयूं उहे वाज़िह कनि थियूं त इमरान ख़ान एजेंट तौरु कमु कयो आहे। मौलाना जो इन बाबति छा चवणो छो त ॾिसो। मौलाना फज़लुर रहमान जी ॻाल्हि बि अवां ॿुधी। हिन वक़्तु मुखालिफ धुर ते हुकूमत अमरीका जी मदद हणण जो इल्ज़ाम हणी रही आहे। बेतमादी रिथ आणण बाबति जेको कानून आहे उन बाबति अवां जे साम्हूं ॼाण रखंदासीं। आर्टिकल 95 में इहो वाज़िह तौर ते लिखियलु आहे त स्पीकर क़ौमी असेंबली 20 सैकड़ो असेंबली मेंबरनि जी सही सां दाख़िल थियल रिक्वेज़िशन ते इजलास 14 ॾींहनि में घुराइण जो पाबंद आहे। उन बाद स्पीकर क़ौमी असेंबली बेतमादी रिथ ते वोटिंग 3 खां 7 ॾींहनि में कराए सघे थो। मतिलबु त मजबूरी तौर ते अॼु खां 21 ॾींहनि ताईं स्पीकर क़ौमी असेंबली खे इजलास घुराइण सां गॾोगॾु उन ते वोटिंग पिणु कराइणी आहे। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जो जेको माज़ी पाकिस्तान अंदरि रहियो आहे उन में ही 3 भेरो अटैम्प्ट थिए पियो। उन खां अॻु सभ खां पहिरियां जेका शुरूआत थी हुई उहा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ख़िलाफ़ 1999 में बेतमादी रिथ आंदी वई हुई, जंहिंमें सभु मुखालिफ धुर जूं पार्टियूं बेनज़ीर ख़िलाफ़ गॾु थी हुयूं ऐं उन बावजूदि बि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे हटाइण में मुखालिफ धुर नाकाम थी हुई। 2006 में ॿियो भेरो शौकत अज़ीज़ ख़िलाफ़ बेतमादी रिथ आंदी वई हुई, जंहिंमें बि मुखालिफ धुर खे नाकामी थी हुई ऐं ही 3 भेरो आहे जॾहिं वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ आंदी पई वञे। अगरि ही कामयाब थी उन वक़्तु मुल्क में मुल्की तारीख़ में इहो पहिरियों भेरो हूंदो जो वज़ीर आज़म खे बेतमादी रिथ वसीले हटाए वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो अॼु बेतमादी रिथ बाबति छा चवणो छो त ॾिसो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी। ज़ाहिरी तौर ते हिन वक़्तु वज़ीर आज़म इमरान ख़ान जी ॿोली इहा ॿुधाए पई त हुकूमत ते प्रेशर मुसलसिल वधी रहियो आहे। जिते हिन वक़्तु अॼु अपोज़िशन पारां बेतमादी रिथ लाइ कोशिशूं कई वेयूं आहिनि, उते ई पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च बि हिन वक़्तु डी चौक ते मौजूदु आहे, जिते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां ANP जो वफ़द बि उते पहुतो आहे। उन सां गॾोगॾु JUI ऐं नून लीग जो वफ़द बि पहुतो आहे। पाण सॼी सूरत हाल बाबति प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सिंध TV न्यूज़ जा डायरेक्टर न्यूज़ एंड करंट अफेयर्स आहिनि शोएब कुरैशी साहब। शोएब कुरैशी साहब, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। ॿिए पासे मूंसां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि सीनियर एंकर पर्सन तजनिगार शकील सुमरो साहब। शकील साहब, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। ऐं मूंखे इस्लामाबाद मां हिन वक़्तु धरणे वारे हंध तां जॉइन कयो आहे फयाज़ कुरैशी, सिंध TV न्यूज़ जा सीनियर रिपोर्टर आहिनि। अवां जी इजाज़त सां मां फयाज़ खां शुरूआत कंदुसि। फयाज़, जेको पहिरियों ॾींहं खां वठी अवां लॉन्ग मार्च सां गॾु आहियो ऐं हिन वक़्तु तव्हां डी चौक ते मौजूदु आहियो, ॿुधाइजो त ही जेको लॉन्ग मार्च उते इस्लामाबाद में पहुतो आहे ऐं छा इहो लॉन्ग मार्च इते ई मौजूदु हूंदो, धरणे में तब्दील थी सघे थो, कहिड़ा कहिड़ा अॻुवान आहिनि जेके लॉन्ग मार्च में हिन वक़्तु पहुता आहिनि?
महराज पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च है 27 फरवरी का मुसलसल सफ़र कंदे अॼु इस्लामाबाद जे डी चौक ते पहुतो है। पीपल्स पार्टी जो सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी उन लॉन्ग मार्च की क़यादत कई है। जॾहिं त पीपल्स पार्टी की जेका हिकमत अमली हुई उहा मुख़्तलिफ़ हुई। हिन वक़्तु उनमें ॿ रुखी हिकमत अमली हुई। हिकु पीपल्स पार्टी जे चेयरमैन अवामी लॉन्ग मार्च की क़यादत करे रहियो हुयो ऐं डी चौक ते हिन वक़्तु आख़िरी संदसि ख़िताब हुयो। जॾहिं त सां गॾोगॾु पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी उहो बि हिकमत अमलीअ तहत अदम एतमाद जी जेका तहरीक आहे मौजूदा हुकूमत जे ख़िलाफ़ वज़ीर आज़म इमरान खान ऐं स्पीकर क़ौमी असेंबली असद कैसर जे ख़िलाफ़ त इहा फिकी जेका हिकमत अमली हुई उन ते कमु जारी हुयो। आसिफ अली ज़रदारी अपोज़िशन जा अॻवान जेके आहिनि जमीयत उलमा इस्लाम तोड़े नून लीग जो सदर ऐं अपोज़िशन अॻवान शहबाज शरीफ़ उन्हनि समेत जेके अपोज़िशन जी जेके पार्टियूं आहिनि जंहिंमें काफ़ी जेको शिजात आहे या मुख़्तलिफ़ जेके पार्टियूं जेके वफ़ाक़ी हुकूमत सां गॾु इतिहादी हुजणियूं आहिनि उन्हनि सां बि राब्ता सिलसिलो रखी अची रहियो। त ॿ रुखी जेका सियासत जो जेको रवैयो हुयो पीपल्स पार्टी जी हुकूमत अमली जो उहो इख़्तियार कयो वियो। हीउ तसलसल सां 10 ॾींहं जो जेको लॉन्ग मार्च हुयो सिंध जे समूरनि ज़िलनि खां थींदो 2200 किलोमीटर तय करे पंजाब जे जेको मथे इन खां पोइ सेंट्रल पंजाब ऐं पंजाब जे मथियों जेको पंजाब आहे उहो ऐं इन खां पोइ इस्लामाबाद जेको रावलपिंडी जेको जाड़ो शहर आहे उन खां थींदो अॼु इस्लामाबाद जे डी चौक ते पहुतो आहे। फैज़ाबाद में खां जॾहिं इहो क़ाफ़िलो रावत खां फैज़ाबाद पहुतो त रुकावटूं खड़ियूं कयूं वयूं ऐं कोशिशि कई वई त लॉन्ग मार्च में जेके शरीर जेके माण्हू आहिनि उन्हनि खे डाइवर्ट कजे ॿियनि रस्तनि तां मोकिलण जी कोशिशि कई वञे। केतिरनि कोशिशुनि जे बावजूदि तसलसल सां 3 कलाक जेके रोड बंदि कयो वियो रोड जाम हुयो पर अवामी एहतिजाज आहे नेशन इंसामिया खे गोरा पवण पिया। कल्ह जेको एहतिजाज जे हवाले सां जेको इंसामिया सां इजाज़त घुरी वई डी चौक ते जलसे जे हवाले सां त पहिरीं इंसामिया हुन ते कन लाटार करे जवाबु ॾिनो हुयो। नेट मजबूर थी अॼु हुन हवाले सां इजाज़त ॾिनी हुई त इहो जेको एहतिजाज आहे हुनखे डी चौक ते आणण जी इजाज़त ॾिनी वञे थी। त इहो जेको एहतिजाज जेके फैज़ाबाद वटि रोकियो वियो हुयो ऐं नेट उहो इंसामिया ठीक है फ्याज़ अवां लाइन ते हुजो अवां खां वधीक मालूम कंदासीं। शेख साहब अॼु जी जेका सॼे ॾींहं जी स्ट्रेटेजी रही ज़ाहिरा इहो इम्कान मौजूदु हो काल्ह जी मुलाक़ात वक़्तु बि त जॾहिं पीपल्स पार्टी इस्लामाबाद पहुचंदी त उन वक़्तु इजलास घुराइण जी ऐं बेतमादी रिथ पेश करण जी तयारी कई वई आहे अपोज़िशन पारां। अवां कीअं पिया ॾिसो जेका अॼु सॼो ॾींहुं सूरत हाल रही छा सम्झो पिया त इन सूरत हाल में जहिड़े तरीक़े सां पीपल्स पार्टी आई आहे स्ट्रेटेजिकली अॻिते वधी आहे त उन में कामयाबी जा इम्कान केतिरा मौजूदु आहिनि? महिरबानी महराज। ॾिसो कामयाबी नाकामी जो फ़ैसिलो त मुंहिंजे ख़्याल में कुझु ॾींहंनि में थी वेंदो पर जेका सिचुएशन हिन महिल ते नज़र अचे पई उन मूजिबि जेको मुंहिंजी राय आहे त पीपल्स पार्टी जेका स्ट्रेटजी आहे उहा कामयाबु नज़र अचे थी। उहा स्ट्रेटजी जेका आहे तव्हां सिंध जे गादियारी शहर कराची खां निकितल जेको लॉन्ग मार्च आहे उन में अवामी शमूलियत खां वठी वेंदे साउथ पंजाब सेंट्रल पंजाब ऐं उन खां पोइ GT रोड जो जंहिं नमूने सां मार्च कयो आहे उन में जंहिंमें जेका अवामी शमूलियत रही आहे उन में इहो चई सघिजे थो त भई पीपल्स पार्टी जो जेको विञायल वजूद हो या विञायल बकाव उहा माना सम्झो तव्हां हिन वक़्तु हिन मार्च जी सूरत में असांजी नज़र आई आहे त हिकिड़ी जेका इहा स्ट्रेटजी कामयाबु नज़र आई आहे त भई मोबिलाइज़ेशन थी आहे पार्टी खे बिलावल भुट्टे खे तहरीक जो मौक़ो मिलियो आहे। इन खां अॻु में शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो खे इहो मौक़ो मिलियो हुयो जो उन अवामी जेको आहे उहो तहरीक हलाई। उन खां पोइ वरी बेनज़ीर भुट्टो साहिबा खे जो इन क़िस्म जो इस्तक़बाल थियो अवामी शमूलियत थी उनजे मार्चनि ऐं मुज़ाहिरनि में। उन खां पोइ हीउ जेको आहे सो बिलावल भुट्टो ज़रदारी खे मौक़ो मिलियो। बिलावल भुट्टो ज़रदारी पॉलिटिकली जेतोणीकि प्रेस कॉन्फ्रेंस जलसा जुलूस कंदो रहियो पर हुनजो जेको पंहिंजी जेका आहे एज़ अ PP चेयरमैन हू जेको आहे हिकिड़ो आवाम खे हुनखे ॿुधणु सम्झणु ॾिसण जो मौक़ो मिलियो आहे ऐं हुनखे जेको आहे उन्हनि हंधि ते वञिणो पियो जिते आमतौर ते PP जेके चयो पियो त PP ख़तमु थी वई आहे। त इहा स्ट्रेटजी जेका अवामी तवजा हासिल करण वारी उहा बि कामयाबु नज़र अचे थी। ऐं ॿी जेका हिकु तरफ़ मार्च जारी हो त ॿिए तरफ़ आसिफ अली ज़रदारी जेको इस्लामाबाद में वेही मुख़्तलिफ़ दुनिया सां राब्ता कया ऐं ख़ुदि जेको आहे पंहिंजा उहे पुराणा इतिहादी जिन में मौलाना फज़ल रहमान उन सां शामिलु रहियो। कुझु टाइम ते मीसाक जमूअ ते साइन किथे आहे नून लीग सां पर नून लीग PP जो सदाईं कंहिं न कंहिं मामले ते नठाई थी वेंदी आहे पर उनखे वरी जेको आहे सो उन वरी जेके PDM वारे मामले ते जेके इख़्तिलाफ़ थी विया उनखे वरी हिकु दफ़ो ॿीहर उन सभिनी शयुनि खे विसारे सभिनी खे हिकु हंधि गॾु कयो जंहिंजे नतीजे में अॼु असां ॾिठोसीं त बेतमादी रिथ जम थी वई आहे। त हिन महिल ताईं जी जेका स्ट्रेटजी आहे उहा त कामयाबु नज़र अचे थी। बाक़ी जेको आहे उहो इजलास थींदो उन खां पोइ जेका दावा कई पई वञे ऐं जंहिं नमूने सां
इहो चयो पियो वञे त अददी अक्सरियत पूरी आहे 172 जो फिगर काउंट करायो आहे आसिफ ज़ाले ज़रदारी, त उनखां वधीक आहिनि असां वटि फिगर। त उहा जेका आहे उहा कुझु ॾींहंनि में या बैतमादी रिथ पेश थींदी ऐं टेबल थींदी उन में क़ौमी असेंबली में, त उन वक़्तु शयूं वाज़े नज़र अची वेंदियूं त कहिड़े पासे ॾे क्या आहे सूरत हाल कहिड़े पासे ॾे वञे थी ज़ाहिरा। शकील अवां ॿुधाइजो गुज़िरियल जेको शहीद मुहतरमा जी वरसी हुई 27 दिसंबर ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िताब में इहो ॿुधायो PDM खे सुदोसो चयो जॾहिं उन वक़्तु मरियम नवाज़ बि उते जलसे वारे हंध ते मौजूदु हुई त कुझु असां खां बि सिखो, मां कीअं हिकिड़े सदर खे मखीअ वांगुरु खीर मां कढियो। उन खां पोइ पीपल्स पार्टी जी स्ट्रेटेजी ते जॾहिं अमल थियो गुज़िरियल भेले त पीपल्स पार्टी खे कामयाबी मिली, खणी पोइ उहा ज़िमनी चूंडूं हुजनि, सेनेट जी में असां ॾिठोसीं गिलानी साहब खे कामयाबु कराए वियो उन वक़्तु अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी। पर उन वक़्तु जॾहिं एन टाइम ते इहो महसूसु थियो नून लीग खे ऐं मौलाना फज़लुर रहमान खे, त उन वक़्तु इस्तीफ़ाउनि सां इहो मामिलो जोड़ियो वियो त पहिरियां इस्तीफ़ाऊं ॾिनियूं वञनि, पोइ लॉन्ग मार्च ऐं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस तरफ़ अचिजे। हिन वक़्तु में पॉलिटिकली सॼो जेको सियासी तौर ते जेको प्लान आहे उहो पीपल्स पार्टी जो नज़र अचे पियो, पर उन में न सिर्फ़ु इन पासे खां पर लॉन्ग मार्च सियासी तहरुक में बि पीपल्स पार्टी नज़र अॻियां अचे थी। छा सम्झो पिया त मुस्लिम लीग नून इन मामले ते पीपल्स पार्टी जो साथ ॾींदी इमरान ख़ान खे घर मोकिलण लाइ, या एन टाइम ते गेम तब्दील भी थी सके थी? जेसि ताईं पॉलिटिकल जेका डेवलपमेंट्स थियूं आहिनि ताज़ियूं ऐं जिन में 27 मार्च ते जीअं ई पीपल्स पार्टी लॉन्ग मार्च शुरू कयो त असां ॾिठोसीं त जेको स्ट्रीट पावर हुयो, पब्लिक पावर, उनखे लीड बिलावल भुट्टो ज़रदारी करे रहियो ऐं जेके निगोसिएशन्स हुयूं, मुलाक़ातूं हुयूं, उहे आसिफ ज़रदारी उनखे लीड करे रहियो। हाणे ही जेका शइ पाकिस्तान जी पॉलिटिक्स में थींदी रही आहे डे 1 खां, उनमें हिकिड़ो पब्लिक पावर मौजूदु रहियो आहे ऐं उन सां गॾो गॾु जेकॾहिं तव्हां निगोसिएशन्स उन्हनि धुरनि सां, जेके धुरियूं असल वागधणी आहिनि, जिन खे एम्पायर जो बि करे करे चयो वेंदो आहे, हाणे जॾहिं एम्पायर न्यूट्रल थियो आहे त उनखां पोइ स्पेस पॉलिटिकल पार्टीज़ जे लाइ ठहियो आहे। त हिनखे अॻु में असां ॾिसूं पिया जॾहिं मौलाना फज़लुर रहमान धरणो ॾिनो हो त उन वक़्तु एम्पायर न्यूट्रल न हो, इन करे उहो धरणो लॻो इस्लामाबाद में, पर उनजो को नतीजो न मिलियो। हीअ 27 फेबरवरी जो वारो जेको पीपल्स पार्टी जो धरणो आहे, लॉन्ग मार्च आहे, इन जो नतीजो जीअं हिते पहुतो आहे 8 मार्च ते उनजो नतीजो इहो आयो जो बेतमादी जी रिथ जेका आहे उहा पेश थी आहे। इन खां अॻु में जेके पॉलिटिकल डेवलपमेंट्स आहिनि उनमें तमामु घणी तेज़ी आहे। मां ख़ासि तौर ते चवंदुसि त जेको अलीम ख़ान आहे या जहांगीर तरीन आहे या सरदार यार मोहम्मद रिंद आहे या अञा इन खां अॻु में परवेज़ खटक जेको ख़ुदि PTI जे अंदरि जेको रिफ्ट हुयो, उहो उन मां लॻे पियो त किथां न किथां एम्पायर जेको आहे इशारो ॾिनो हो न्यूट्रल थियण जो, ऐं न्यूट्रल थियण जो जॾहिं इशारो थियो उन खां बाद में तव्हां ॾिठो त आसिफ ज़रदारी जेको बीमार हुयो उहो तकिड़ो जेको आहे सिहतयाब थियण खां पोइ उन पॉलिटिकल पंहिंजो सरगर्मियूं शुरू करे छॾियो। हुनखे नतीजनि जी ख़बर हुई, ईअं हथु न विझे हा, एतिरो जीअं उहो उनजो तजुर्बो आहे जेको तव्हां ॻाल्हि कई त उन जलसे में असांखां कुझु सिखणु खपे, त उनजो इहो तजुर्बो हुयो ऐं उनखां बाद में उनखे इहो टास्क ॾिनो वियो त ख़ासि तौर ते जेको नैरेटिव हुयो नवाज़ शरीफ़ जो, मरियम नवाज़ जो, उहो ख़ुदि एम्पायर लाइ प्रॉब्लम पैदा करे रहियो हो। इन करे पहिरें उन न्यूट्रल थियण खां अॻु में तव्हां ॾिठो त इन सॼे हुन मां गेम मां निगोशिएट करे नवाज़ शरीफ़ खे ख़ामोश रहण लाइ ॾिनो वियो ऐं उन जी जॻह ते शहबाज़ शरीफ़ आयो ऐं पोइ शहबाज़ शरीफ़ सां ॻाल्हियूं थियूं, चौधरी बिरादरान सां ॻाल्हियूं थियूं, बलोचिस्तान में जेका आहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं थियूं, त उन मां हींअर ज़ाहिर आहे ॿिन्ही महाज़न ते असांखे सरगर्म जेका आहे पीपल्स पार्टी नज़र अचे थी पई। पर हिकिड़ी जेका आसिफ ज़रदारी जी कोशिशि कंहिं तरीक़े सां पंजाब जे अंदरि बेतमादी जी रिथ बुज़दार जे ख़िलाफ़ु अचे ऐं उते परवेज़ इलाही जेको आहे चीफ मिनिस्टर थिए। मां सम्झां थो परवेज़ इलाही पीपल्स पार्टी खे वधीक सूट करे थो त जीअं उते जेका पॉलिटिकल मोबिलाइज़ेशन थी आहे त उनमें पंजाब जे अंदरि जेको आहे 15 खां 20 सीटूं जेके आहिनि उहे हिननि सां गॾिजी करे हथु करे सघजनि थियूं। पर असां ॾिठो त नवाज़ लीग इहो नथी चाहे त चौधरी बिरादरनि खे जेको आहे उहो स्पेस ॾिजे, उनजे लाइ हुननि कार्ड इस्तेमालु कयो जहांगीर तरीन वारो, अलीम ख़ान वारो। जहांगीर तरीन भली खणी उनजा आसिफ ज़रदारी सां बि राब्ता हुजनि, पर अलीम ख़ान वारो जेको कार्ड आहे
उन कार्ड खां पोइ तव्हां ॾिठो त जीअं हू आयो मंज़र ते त चौधरी बिरादरान जेके आहिनि उहो कार्नर थी विया। चौधरी बिरादरान वटि मां सम्झां थो 5 वोट आहिनि, उहे कार्नर थी विया। त हाणे ॾिसणो इहो आहे त बेइतमादी जी रिथ कामयाबु थिए थी या नथी थिए। अॼु जेको आसिफ ज़रदारी चयो त असां 172 खां बि वधीक असांखे एक्सपेक्टेशन्स आहे त वधीक वोट कंदासीं। गॾियल अपोज़िशन 190 जी ॻाल्हि करे थी पई। मां सम्झां थो जेकॾहिं थियो बि सही त 200 जे किलोज़ ई जेकॾहिं कामयाबु थिए थी त 200 जे किलोज़ ई थींदो। हाणे हीअ थियो अपोज़िशन जो पासो। ज़ाहिर आहे त इमरान ख़ान जेको आहे, इमरान ख़ान त पहिरें जेका मूव थिए पई जेसि ताईं एम्पायर न्यूट्रल न थियो उनखे हू सीरियस ई कोन वठे पियो। पाण उन ते ईंदासीं, एम्पायर ते पाण ईंदासीं। फैज़ अवां ॿुधाइजो जेका सूरत-हाल हिन वक़्तु उते डी चौक ते नज़र अचे पई, पीपल्स पार्टी छा ही जेको लॉन्ग मार्च आहे कुझु देरि खां पोइ अॻुवाणनि जी तक़रीरुनि खां पोइ इहो लॉन्ग मार्च ते ई ख़तमु थींदो या धरणो ॾियण जी तयारी आहे? कारकुननि खे उते रहण जे लाइ को बंदोबस्तु कयो वियो आहे? मेरा ॾिसो न, बुनियादी तरह से जीअं मूं पहिरीं ज़िक्र कयो त पीपल्स पार्टी जेका पंहिंजी जेका सियासी हिकमत अमली आहे उनखे 2 तरह जे रुखनि सां जेको इस्तेमालु कयो। हिकिड़ो त अवामी लॉन्ग मार्च जो जेको सिलसिलो हुयो, उन चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मौक़ुफ़ आहे त हू आयो ऐं उन इहो ॿुधायो त हू अवाम में जेको शऊर जी आगाही जे लाइ निकितो आहे ऐं अवाम खे मोटिवेट करण लाइ निकितो आहे। छाकाणि जो मुल्क में जेको महांगाई जी जेका शरह आहे उन में अवाम जी ज़िंदगी अचेरन थी वई आहे। त हू उन जेका ताक़त जेके चैलेंज करण लाइ निकितो हुयो उनखे हुन ॿुधायो त अवाम जो जेको मूंसां गॾु तइदाद आहे जंहिंमें सिंध रुगो न असांजो इहो इल्ज़ाम लॻंदो पीपल्स पार्टी मथां त पीपल्स पार्टी सिंध में हुकूमत आहे, इन करे हुननि वॾो माण्हू जो जेकॾहिं हुजे थो त सिंध में हुजे थो। पर जॾहिं हू कराची खां निकितो सॼी सिंध लताड़ण खां पोइ जॾहिं पंजाब में दाख़िल थियो त पंजाब जो जेको बसे जो जेको इलाइक़ो आहे उन में वॾी तादाद में माण्हुनि सां शिरकत कई ऐं हिन खां पोइ सेंट्रल पंजाब ऐं इस्लामाबाद में पहुतो ऐं इहो ताक़त जो जेको मुज़ाहिरो करियो ऐवाननि खे ॾेखारियो, इक़्तिदारी ऐवाननि खे ॾेखारियो त असां सां गॾु वॾी अवाम जी हिकिड़ी तादाद आहे जेका मौजूदा हुकूमत जी मुखालफ़त में हाणे निकिरी पियो आहे। हुन चैलेंज कयो आहे। ऐं ॿी हिकमत अमली जेका मूं पहिरीं ज़िक्र कयो त आसिफ अली ज़रदारी जी सरबराही में हुई जेका अपोज़िशन सां गॾिजी करे मौजूदा हुकूमत जे ख़िलाफ़ अदम एतमाद जी तहरीक जेका आहे उन ते कमु करे रही हुई। हाणे 2 हिकमत अमलियूं आहिनि। बुनियादी तरह सां इहो तय कयो वियो हुयो त इहो मार्च जेको आहे इस्लामाबाद पहुचंदो त 8 तारीख़ ते हुनजो ख़ात्मो कयो वेंदो ऐं इन हिकमत अमली तहत ई इहो अमल पैरा आहिनि ऐं इहो अहिड़ो को इल्ज़ाम अहिड़ो को बंदोबस्तु नथो नज़र अचे तो कारकुननि खे इस्लामाबाद में राईंदा। पर पीपल्स पार्टी जो कारकुन आहे ज़ाहिर क़यादत जेकॾहिं हुनखे हुकुम कंदी त हू डी चौक ते पंहिंजे फर्श ते फराजी में वेही रहंदा ऐं यकीनन उनखे पोइ अॻिते जेको क़दम खणंदे हिकमत अमली अख़्तियार करे सघिजे थी। पर हिन वक़्तु अहिड़े क़िस्म जो को ऐलान नाहे कयो हिन स्टेज ते ऐसा फैज़ गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो मुस्लिम लीग नून ऐं JUI जा अॻुवान शिरकत कनि था ऐं ॿिए पासे खां एमल वली ख़ान बि पहुतो आहे धरणे वारे हंध तां। NP जा जेके कारकुन उते मौजूदु आहिनि इन सां ज़ाहिर हिकु इहो घटि में घटि तासुर त मिले पियो त हीउ मामिलो सुभाणे ताईं वञी सघे पियो या अॼु राति ई तक़रीरूं सभु मुकमल करे ऐं उन बाद कारकुन वापसि थींदा। ऐं NP बाबति बि ॿुधाइजो त उन्हनि जे कारकुननि पारां बि शिरकत कई वई आहे। बिल्कुल एमल वली खान जी क़यादत में ANP जा जेके कारकुन उहे वॾी तादाद में छाकाणि जो असां ॿीं खां ई वॾी डी चौक खे कवर कयूं पिया त बिस्तरनि खां वठी जेको इहो काफ़िलो एमल वली जी क़यादत में पहुतो हुयो उहो पिणु मौजूदु आहे। बल्कि हिन स्टेज ते पिणु एमल वली जी क़यादत में जेके ANP जा जेके अॻुवान में मौजूदु आहिनि मुस्लिम लीग नून जो जेको जनरल सेक्रेटरी आहे एहसन इक़बाल उन ख़िलाफ़ कयो आहे। मौलाना गफूर हैदरी जी सरबराही में जेको JUI जो जेको वक़्तु आहे उहो पिणु शरीक आहे। मौलाना गफूर हैदरी हिन वक़्तु ख़िताब करे रहियो आहे, ख़िताब ते हली रहियो आहे डी चौक ते। त जेका अपोज़िशन जी जेका गॾियल अपोज़िशन जी जेका हिकमत अमली आहे उनजी ॿी सदर जी जेका क़यादत आहे उहा पीपल्स पार्टी जी क़यादत सां गॾु स्टेज ते कचहरा ते ठीक है फैज़ वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। फयाज़ कुरैशी असां सां गॾु इस्लामाबाद डी चौक तां मौजूदु पाण ज़िक्र कयूं पिया हिन वक़्तु जेका मुल्क अंदरि सूरत-हाल नज़र अचे पई उन बाबति। शिव साहब अवां ॿुधाइजो फयाज़ खां अॻु में जॾहिं शकील साहब ज़िक्र करे पियो त अपोज़िशन बि ज़िक्र करे पई एम्पायर जे न्यूट्रल थियण जो, पर हमेशह ईअं छो थींदो आहे जॾहिं हुकूमतुनि में के पार्टियूं हूंदियूं आहिनि त उन वक़्तु एम्पायर हमेशह ईअं ई नज़र ईंदो आहे त जॾहिं इस्तेमालु थिए पियो। इमरान ख़ान जो दौर बि असां ॾिठोसीं उन वक़्तु उहो बि एम्पायर जी आङुर जो इंतज़ारु कंदो रहियो। जॾहिं नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ मामला थिया पिया हिन वक़्तु अपोज़िशन बि चए पई त एम्पायर न्यूट्रल आहे। छा हीउ न्यूट्रल आहे या हाणे एम्पायर पंहिंजी स्ट्रेटेजी तब्दील करे ऐं ईंदड़ सेटअप लाइ तयारियूं करे पियो?
ॿई शयूं पंहिंजो महराज ॾिसो ही पाण जंहिं मुल्क में रहूं था उन में जेके असांखे नज़र ईंदड़ क़ुवतूं आहिनि जिन में पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि पार्लियामेंट आहे जेको बि सेटअप हूंदो आहे हिकिड़ो त उहो हूंदो आहे हिकिड़ो उन जे पुठियां बि जेको सेटअप हूंदो आहे जेको शयुनि खे रन कंदो आहे हमेशह जेके शयूं जेको आहे उनखे कराई वेंदियूं आहिनि उहे खाते हिन जूं हूंदियूं कंहिं ॿिए जूं आहिनि त इहो असां नथा चई सघूं त जेके बि सियासी गवर्नमेंट्स आहिनि उहे मुकमल तौर ते आज़ादु आहिनि पंहिंजे तौर ते फ़ैसिला कनि थियूं ऐं हिन वक़्तु बि असां जेको ॾिसूं था त इमरान ख़ान जे दौर में बि ईअं ई थियो आहे त जेके बि शयूं कंदो रहियो इमरान जंहिं नमूने सां आयो हो जंहिं नमूने सां धरणो हुयो इन खां पोइ जंहिं नमूने सां हुन हुकुमरानी कई ऐं जेको कुझु कंदो रहियो उन ते सफ़ा अख बूट कई वई त उन मां लॻंदो ईअं ई रहियो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे सपोर्ट रही हुई हाणे जॾहिं पंहिंजो मुसलसल जेके ॾिसो हिकु तरफ़ असांखे पॉलिटिकल जेका मुंहुं असांखे नज़र अचे थी एहतजाज थियो आहे मार्च थिया आहिनि ऐं पंहिंजो सभु पार्टियूं गॾु थियूं आहिनि हिकिड़ो त इहो पास रुख आहे हिन सिचुएशन जो ॿियो रुख इहो बि आहे त हुकूमत जूं जेके पॉलिसियूं आहिनि या इमरान ख़ान वज़ीर आज़म जो जेको रवैयो आहे उहो इत्यादन जो जेको रवैयो आहे उहो जेको आहे उहो सभिनी खे गॾु खणी हलण वारो न आहे इन खां अलावा पंहिंजी पार्टी जेके आहिनि MNAs आहिनि या MPAs आहिनि उन्हनि खे उन सां जेका उन जा मसइला आहिनि उहे सॉल्व नथा थियनि उहे सभु शयूं जॾहिं गॾिजी थियूं वञनि महांगाई उर्जो ते वधी वई आहे उहे सभु शयूं गॾिजी थियूं वञनि त ख़ुदि जेके सपोर्ट कंदड़ आहिनि उहे बि सोचण ते मजबूर था थियनि त आख़िर हिन माण्हू खे आख़िर कजे छा जो ज़ाहिरा शकील साहब जेका फोर्स हुई जेका इमरान ख़ान ख़िलाफ़ जॾहिं 2018 में जूं चूंडूं थियूं उन बाद जहांगीर तरीन जो जहाज़ बि घुमियो ऐं जहिड़े तरीक़े सां पंजाब जी हुकूमत ठही वरी वफ़ाक़ जी हुकूमत ठही वरी जेके ॿियूं इत्तेहादी जमातूं हुयूं उहे गॾु हुयूं ऐं जेका फोर्स यको इन्हनि खे गॾु हलाए पई जहांगीर तरीन ख़िलाफ़ इंतकाम हुन कुझु न कयो अलीम ख़ान ख़िलाफ़ इंतकाम हुन कुझु न कयो इवन परवेज़ खटक खे उते इख़्तिलाफ़ उन्हनि जो कुझु न थियो ॿिया केतिरा ई पार्टी अंदरि इख़्तिलाफ़ थींदा रहिया पर जॾहिं जेसिताईं उहा फोर्स मौजूदु हुई त नंबर ईअं ई पूरा हुआ 64 मां 14 कीअं ग़ाइब पिया थी वञनि हिन जी ख़बर न पई पए उहा फोर्स हिन वक़्तु किथे बीठल आहे मां सम्झां थो त मुल्क जी जेका जियो पॉलिटिकल सूरताल आहे जेको न्यूट्रल एम्पायर न्यूट्रल थियो आहे तव्हां ॾिसंदव FATF में असांजा मामला जेके आहिनि उहे अटकी पिया आहिनि ग्रे लिस्ट खां असां ॿाहिरि नथा निकिरूं IMF सां जेके आहे वर्स्ट कंडीशन ते जेके एग्रीमेंट्स थिया आहिनि उन्हनि जो इन्फ्लेशन रेट महांगाई सां ऐं मुल्क में जेका अफ़रा तफ़री आहे इंतिशार आहे उन में इज़ाफ़ो थियो आहे गवर्नेंस जा इशू ॿिया घणा अफ़गानिस्तान जे महाज़ ते असां जी जेका पॉलिसी रही आहे फॉरेन पॉलिसी जी उहा मां सम्झो त उहा तमामु घणो नाकाम वई आहे हींअर सॼो ॿाहिरि जेके इंटरनेशनल असां ॾिसूं त ख़ासि तौर ते यूक्रेन ऐं रूस जा मामला आहिनि वज़ीर आज़म रूस जो दौरो कयो त मां सम्झां थो त हीउ जेको एम्पायर न्यूट्रल थियो आहे उन में रियासती जेके मामला आहिनि ज़ाहिर आहे त उते जेकॾहिं लीडरशिप जो वैक्यूम आहे त उनमें मामला अञा दलदल में वेंदा फसंदा न त हीउ कंटिन्यू कनि हा जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी मामला न हुजनि हा त हिन खे सपोर्ट हुई ऐं तव्हां ॾिठो त सेनेट जो चेयरमैन किथां वोट अची विया जॾहिं एम्पायर जेको आहे उहो धुर हुयो त तॾहिं का शइ मौलाना फज़ल रहमान जो जेको आहे लॉन्ग मार्च नतीजो न ॾेई सघियो ॿी जेके मुलाक़ातूं आहिनि नतीजो न ॾेई सघियूं हाणे जॾहिं हीउ पाण हिननि रियलाइज़ कयो आहे त असां खां इहो वर्स्ट एक्सपीरियंस थियो आहे इमरान ख़ान जी सूरत में ऐं इमरान ख़ान मां सम्झां थो त हुननि हींअर एट टाइम हुननि रियलाइज़ कयो आहे पर हाणे ईअं थींदो आहे जेकॾहिं तव्हां ट्रैक रिकॉर्ड खणंदव त जॾहिं एम्पायर प्रॉब्लम्स में ईंदो आहे उनखे ज़रूरत पवंदी आहे पॉलिटिकल फोर्सिस जी ऐं पॉलिटिकल फोर्सिस खे हिकु सर्टेन टाइम लाइ इस्तेमालु कंदो आहे इहो डिपेंड करे थो पॉलिटिकल फोर्सिस ते हाणे पॉलिटिकल फोर्सिस ज़ाहिर आहे मैच्योर थी चुका आहिनि आसिफ ज़रदारी को नओं पॉलिटिक्स में एंट्री कोन्हे नवाज़ शरीफ़ जी नई एंट्री कोन्हे मौलाना फज़ल रहमान जी नई एंट्री कोन्हे ANP जी का नई एंट्री कोन्हे मां सम्झां थो त हींअर पॉलिटिकल फोर्सिस खे साॻियो COD ते वञणो पवंदो जेको COD PP में हो करणो हाणे इहो मौक़ो मिलियो आहे हींअर मां सम्झां मुंहिंजी जेका आहे ज़ाती त हीअ जेके पॉलिसियूं हुननि कयूं आहिनि उन मां थोरो हाणे बैकफुट थींदा ही पॉलिटिकल फोर्सिस डिलीवर न कयो त ॿीहर वरी साॻियो पाण हिन ते वधीक ज़िक्र कंदासीं हिन वक़्तु जेका सियासी सूरतहाल हले पई ऐं जेका इस्लामाबाद जी सूरतहाल आहे उन ते वधीक ॻाल्हाईंदासीं हिते वक़्तु हिकु ब्रेक जो असां सां गॾु अचो
प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार शोएब साहब ॿुधाए जो जेका सूरत हाल हिन वक़्तु नज़र अचे पई ज़ाहिरा अपोज़िशन पारां जेके तयारियूं कयूं आहिनि हिकु जेको ॿियो अहम मामिलो नज़र आयो आहे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी व्लॉगर सां मुलाक़ात थी ऐं काल्ह खां शहबाज़ गिल शफ़क़त महमूद जो ट्वीट हुजे या इवन मौलाना फज़लुर रहमान शहबाज़ शरीफ़ जेका शुरूआत कई वो ज़िक्र थिए पियो हिन वक़्तु जेको मथी सतह ते असांखे जहिड़ो नज़र अचे पियो रशिया ऐं अमेरिका जो उन सूरत हाल सां लिंक कयो पियो वञे ऐं हिकु तासुर ॾियण जी हुकूमत कोशिशि करे पई त अमेरिका जे चवण ते ई अपोज़िशन सॼी गॾी आहे। मां छा पिया सम्झो त इन तासुर सां को फ़र्क़ु पवंदो ऐं इन ॻाल्हि में केतिरी हक़ीक़त आहे त उन सूरत हाल जो हितां जी सियासत ते एतिरो असरु पवे थो? ॾिसो पंहिंजो महराज मुंहिंजे ख़्याल में त इहे उहे ई शयूं आहिनि जीअं हिते ईअं थींदो रहियो आहे त सदाईं जेके पस पैदा क़ुवतूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे चवण ते जेको बि लिबरल डेमोक्रेटिक ऐं इन क़िस्म जो जेको बोल्ड ॻाल्हाईंदो आहे पॉलिटिकल सिचुएशन पॉलिटिकल जो जमहूरी इदारनि जी मज़बूती ॻाल्हि कंदो आहे त पोइ सदाईं कॾहिं हुनखे राह जो एजेंट करार ॾिनो वेंदो आहे कॾहिं छा त हाणे बि ही मूंखे त बाज़ारि जेको आहे सो ईअं ई थो नज़र अचे त वज़ीर आज़म इमरान ख़ान इन शयुनि खे डाइवर्ट करणु थो चाहे जेकॾहिं इन ॻाल्हियुनि में सदाकत आहे त पोइ दरअसल इहो उन पासनि ॾे इशारो करे थो त ख़ुदि जेका सदाईं वज़ीर आज़म हिकु पेज जी ॻाल्हि कंदो रहियो आहे त माना हिकु पेज न रहियो आहे त पोइ असांजो वरी इन पासे ते ध्यानु वेंदो त भई हीउ जेको आहे सो जेको चवंदो आहे त असां सभु हिकु पेज ते आहियूं सभु इदारा हिकु पेज ते आहियूं त यानी की जेको रशिया जो दौरो कयईं ऐं यूक्रेन वारी सिचुएशन जे मौक़े ते त माना इहो जेको आहे ख़ुदि मंज़ूरी खां सवाइ कई या जेको आहे उहो पेज जेको आहे उहो हाणे ख़राबु थी चुको आहे ऐं पेज ख़राबु थियण जे करे ख़ुदि जेको आहे इहा ॻाल्हि करे उन इदारनि खे टारगेट करण जी कोशिशि थो करे त जीअं जेका मुंहिंजी विञायल हिमायत आहे उहा मूंखे वापसि मिले त दरअसल जेको आहे उहो हिन वक़्तु बि वज़ीर इमरान ख़ान इन क़िस्म जूं शयूं ॾेई शयुनि खे डाइवर्ट करण जी कोशिशि थो करे पर जेका हुन जे खाते में जेका महांगाई बेरोज़गारी ऐं इन क़िस्म जूं जेके शयूं आहिनि जेका IMF सां डील ऐं ॿियूं शयूं जेके थी वियूं आहिनि या इवन खे खणी जेको आहे फॉरेन पॉलिसी हिन सॼे मामले में जेका आहे असांखे नाकाम नज़र आई आहे अफ़गान सिचुएशन जी उन तां परदो उन खां ध्यानु हटाइण जी कोशिशि करे थो पर दरअसल उन सभिनी शयुनि जे करे इहे सभु शयूं ख़राबु थियूं आहिनि। ज़ाहिर आहे जेका हिन वक़्तु नज़र अचे पई सिद्दीक़ साजिद साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी ऐं तजनिकार। सिद्दीक़ साहब अस्सलाम वालेकुम। सिद्दीक़ साहब बहुत शुक्रिया प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए। सबसे पहले तो मुझे ये बताइएगा ब्रेक से पहले हम जिक्र कर रहे थे वो जो एक फोर्स थी जो खान साहब की मदद कर रही थी जिससे 64 वाली अपोजिशन कामयाब नहीं हो पा रही थी और जो भी इख्तलाफात थे कुछ भी नजर नहीं आ रहा था। यही अलीम खान यही जहांगीर तरीन यही परवेज खटक और यही MQM काफिले सब खान साहब के साथ खड़े हुए थे। क्या उसका असर अब कम हुआ है या वह मुकम्मल तौर पर न्यूट्रल है या वो अपोजिशन का साथ दे रही है? वो फोर्स एक जगह से तब्दील होगा दूसरी जगह पे चली गई और जो पहले इख्तियारात उस फोर्स के पास मौजूद थे अब वो इख्तियारात नहीं है, वो अपने मामूल के काम कर रहे हैं। यहाँ पे जो फोर्स आई है वो बिल्कुल गैर जानबदार और सियासी मामला से उसने खुद को अलग थलग रखा हुआ है। ना वो अपनी तस्वीर किसी जगह पे दिखाते हैं ना वो अपनी वीडियो किसी जगह पे आने देते हैं, अपने काम से काम रखते हैं। उन्होंने कहा कि अपोजिशन जाने और हुकूमत जाने और इसी वजह से जो अपोजिशन का एक बड़ा मुतालबा था कि ये न्यूट्रल हो जाए, न्यूट्रल वो हो गए हैं। अब सारी की सारी जो चीजें चल रही हैं तो वो अब ऐसी इस किस्म की चल रही है कि ये अपोजिशन को यकीन है। और ये देखिए ये लावा सिर्फ वफाक में नहीं पका। अब से जबकि मैं आपसे गुफ्तगू कर रहा हूँ तो जाम कमाल और सरदार यार मोहम्मद रिंद इस वक्त प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं। दोनों ने बलोचिस्तान की हुकूमत पर अदम एतमाद कर दिया है। दोनों बलोचिस्तान की हुकूमत का हिस्सा समझे जाते थे लेकिन अब दोनों नाराज हो गए। पंजाब में जो कुछ चल रहा है वो आपके सामने है। यानी कि इस मरतबा ये रहा है कि वफाक के साथ साथ सूबों में भी मामला जो है वो गड़बड़ है। तो इन चार को आप कोई अंदाज में देखें कि ये खान साहब के लिए मुश्किलात जो है वो बहुत ज्यादा बढ़ गई है। और सारे काम के पीछे आसिफ अली जरदारी जिनको किंग मेकर कहा जाता है, मफाहमत का बादशाह कहा जाता है, उसने ये दिखाया है, उसने ये साबित किया है। सीधी सी बात है वो इस्लामाबाद में गुज़श्ता कई दिनों से मौजूद है। हमें भी बहुत बड़ी चीजों का इल्म हो जाता है। बहुत से लोग मिले हैं, बहुत से लोग उनसे मिले हैं, कुछ गैर मुल्की मिले हैं, कुछ सियासतदान मिले हैं,
कुछ हुकूमती लोग मिले हैं, तो उनके साथ जितनी भी मिलिंग डीलिंग है वो सारी की सारी जरदारी साहब ने की है। और अब उन्होंने साथ मिलाया है फजल रहमान को, ज़ाहिर है वोट भी तो चाहिए, नून लीग को साथ मिलाया है। इत्तेहादी अभी तक डामाडोल हैं। किसी एक इत्तेहादी ने अभी तक इमरान खान से ये नहीं कहा कि हम आपके हक में वोट देंगे, बशमूल काफ लीग, बशमूल GDA। और अभी ये बाप के लोग और बाकी वो भी अब उनका कितना डावाडोल है। तो ये सारी की सर सारी जो चीजें- क्विकली मुझे सिद्दीक साहब क्विकली मुझे ये बताइएगा, शकील सुमरो साहब के पास भी मुझे जाना है, वजीर आजम इमरान खान साहब के पास क्या ऑप्शंस इस वक्त भी मौजूद हैं और इस्लामाबाद में क्या इस वक्त चीजें गर्दिश कर रही हैं कि अगर गेम निकल गई खान साहब के हाथ से तो वो क्या कर सकते हैं? ये भी बात बताओ, उनको एक मौका दिया गया खान साहब को, तो उस्मान गुलजार को हटा दें, अलीम खान को लगा दें पंजाब का वज़ीर, बाकी 1.5 साल की मुद्दत के लिए, या चौधरी परवेज लाई को लगा दें। उन्होंने कहा मामला ठीक हो जाएंगे। और मरकज में भी आपके खिलाफ अदम एतमाद की तारीख नहीं आएगी, वही लोग जो आपके खिलाफ जा रहे हैं सारे के सारे बिल्कुल ठीक होकर बैठ जाएंगे। खान साहब इस पर मानने को तैयार नहीं है। ये है तो सी बात। जेद और अदा इस वक्त जो है वो खान साहब के लिए मसला पड़ी हुई है। वोट ठीक है उनके पास तादाद मौजूद है, लेकिन मैंने सुबह एक खबर की थी कि 28 अरकान हुकूमती अरकान ऐसे हैं जो जिनकी रिपोर्ट खुद वज़ीर आज़म को दी गई है कि ये अपोजिशन की साइड पे जा सकते हैं, और यही 28 अरकान आप ठीक है सिद्दीक साहब, शकील साहब अवां ॿुधाए जो सिद्दीक साहब जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी जेका हिन वक़्तु सूरत हाल नज़र अचे पई, ज़ाहिरा गैर मुल्की मुख़्तलिफ़ अख़बारनि सां मुलाक़ातूं ज़रदारी साहब जो बि थियूं आहिनि ऐं मुसलसल ज़रदारी साहब जी कोशिशुनि सां हीउ सभु कुझु थियो आहे। छा नून लीग जो इन खां पोइ अवां छा पिया सम्झो त सियासी तौर ते कहिड़ो पतो नून लीग खेॾी सघे थी इन सॼी सूरत हाल में अगरि मामला कामयाबी तरफ़ वञनि था? ऐं इन में जेका ज़िक्र वज़ीर आज़म करे पियो या जेको अॼु ज़िक्र शहबाज शरीफ़ मौलाना कयो आहे त आलमी जेके मामला आहिनि उन्हनि जो असर अंदाज़ आहे, उन में केतिरी हक़ीक़त आहे? मां सम्झां थो हींअर उहा जेका गॾियल अपोज़िशन आहे उहा उनजो टारगेट इमरान खान आहे ऐं उहे सभु हिकिड़े पेज ते आहिनि। तव्हां ॾिठो त परवेज़ मुशर्रफ जो जॾहिं दौरु हुयो त परवेज़ मुशर्रफ जे लाइ PMLN पीपल्स पार्टी ऐं ॿियूं जमायतूं ईअं ई हिकु पेज ते आयूं ऐं पोइ परवेज़ मुशर्रफ ॿाहिरि वियो, पीपल्स पार्टी खे मौक़ो मिलियो, सेकंड टर्म में वरी नवाज़ लीग आई। त हिन वक़्तु मां सम्झां थो नवाज़ लीग खे बि इहो सूट करे थो त इमरान खान जेको आहे हिन सॼे हुन गेम मां आउट थिए। इन करे मरियम नवाज़ ऐं नवाज़ शरीफ़ उन्हनि शहबाज शरीफ़ खे आंदो। हिन वक़्तु जेका अपोज़िशन आहे उहा हिन हिकिड़े मसइले ते त कंहिं बि तरीक़े सां इमरान खान खे आउट कजे, उन ते मां सम्झां थो हीअ सभु इन्हनि में इतफ़ाक़ रहिया आहे, हिकिड़े पेज ते आहिनि। अॻिते हली जेकॾहिं इलेक्शन थिए थी, उहा अर्ली इलेक्शन थिए थी या 2023 में थिए थी, इंटेरियम सेटअप अचे थो, उहो डिपेंड करे थो बाद में त उहो केरु कीअं कहिड़े क़िस्म जा पता खेॾे थो। जेकॾहिं हीउ मामिलो अञा प्रोलॉन्ग थिए थो पियो, किथे मामला गड़बड़ थियनि था, छाकाणि त इमरान खान असेंबली बि टोड़े सघे थो, उहो कार्ड बि इस्तेमालु करे सघे थो। नवंबर में हिकु अहम जेका उहिदो आहे उनजी मुक़ररी जे हवाले सां नालो अनाउंस थी सघे थो, उहो टर्मिनेशन जे लाइ बि को अहिड़ो स्टेप जेकॾहिं खणे थो त सूरत हाल उहो यकसर तब्दील थी वेंदी। पोइ पता जेके आहिनि ॿिया तव्हांखे आहिस्ते आहिस्ते ॾिसण में ईंदा। हिन वक़्तु मां सम्झां थो त PMLN हुजे, पीपल्स पार्टी ईअं खणी चइजे। शेख साहब क्विकली 14 ॾींहंनि जो वक़्तु आहे इजलास घुराइण जे लाइ ऐं उनखां पोइ जेके 7 ॾींहं आहिनि उन में वोटिंग थियणी आहे। छा अवां सम्झो पिया जेका हिन वक़्तु ओवरऑल सूरत हाल नज़र अचे थी उनखां पोइ जी सूरत हाल छा हूंदी, छा पोज़ीशन हुन जी तयारी कई आहे? हाँ, पंहिंजो मुंहिंजी सवेर ॻाल्हि ॿोल थी इस्लामाबाद जे कुझु दोस्तनि सां ऐं ख़ासि तौर ते सिद्दीक़ साहब सां बि, त जेका तयारी जी ॻाल्हि कई तव्हां, त हिकिड़ी त तयारी असांखे जेका हुनजी जेका फेस रीडिंग मां नज़र अचे थी भई पूरत महादिन माना हुनजी नंबर गेम जेका आहे पूरी आहे ऐं हुकूमत जो जेको पासो आहे हुन में इत्तेहादी अञा ताईं हुन खां चिड़ियल लॻा पिया आहिनि। ऐं उन में जेको मां ख़ासि तौर ते कोट कंदुमि जेकॾहिं कामिल आगा जो जेको हिकिड़ो इंटरव्यू में हुन चयो हुयो त भई असां जेको आहे हुकूमत जा इत्तेहादी न आहियूं, असां रियासत जा इत्तेहादी आहियूं, रियासत असांखे जॾहिं चवंदी असां सो रियासत जो जेको आहे सो जेकॾहिं पासो उहो जेका न्यूट्रल थी वई आहे त उहो पासो बि हिन ॾे अची सघे थो। माना नंबर गेम जे हवाले सां प्रॉब्लम नज़र नथो अचे। उनखां पोइ जे हवाले सां हिकु राय इहा आहे पीपल्स पार्टी वारनि जी त नून लीग मां शहबाज शरीफ़ अचे ऐं जेको आहे उहो संभाले वाग, पर ख़ुदि नवाज़ शरीफ़ इहो चाहे थो त शहबाज शरीफ़ न अचे,
छाकाणि त हू चाहिनि था त जेको नेक्स्ट टेन्योर हुजे उहो असांखे कंप्लीट मिले ज़ाहिर उन जे लाइ कोशिश शाहिद खाकान अब्बासी जूं ॻाल्हियूं मिलनि थियूं, खुर्शीद शाह जूं ॻाल्हियूं हलनि थियूं, त इहे मिक्स ॻाल्हियूं आहिनि ऐं इवन के बिलावल भुट्टो ज़रदारी जे हवाले सां बि ॻाल्हि मिलनि। ज़ाहिर उहो जॾहिं मामला तय थींदा त उनखां पोइ शइ साम्हूं ईंदियूं। सिद्दीक साहब क्विकली आप ये बताइएगा आप जो इस वक्त सूरत हाल सिद्दीक साहब सां राब्तो असांजो कटिजी चुको आहे। वॾी महिरबानी शोएब कुरैशी साहब अवां जी, शकील सुमरो साहब अवां जी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। हिन वक़्तु जेका सियासी तौर ते सूरत हाल नज़र अची रही आहे उन में इमरान ख़ान जो टिनि पासनि खां अपोज़िशन पारां घेरो कयो वियो आहे। जिते हिकु पासे खां असांखे इहो नज़र अचे पियो त वफ़ाक़ में उन ख़िलाफ़ बेतमादी रिथा आंदी वई आहे, त उते बलोचिस्तान में बि यार मोहम्मद रिंद ऐं ॼाम कमाल अब्दुल कुद्दूस बिज़न जे ख़िलाफ़ तहरीक आणण लाइ कोशिशूं तेज़ कयूं आहिनि। ऐं ॿिए पासे खां पंजाब जी जेका सूरत हाल आहे काल्ह खां उन में जेका तब्दीली आई आहे ऐं उन खां अलावा अहम ॻाल्हि इहा आहे त सुभाणे इहो इम्कानु आहे त जहांगीर तरीन ॾे वापसि पहुची वञे। उन खां पोइ पंजाब में बि अहिड़ी का बेतमादी जी रिथ साम्हूं अची सघे थी। इन सां प्रोग्राम जो पुॼाणी ते पोइ पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। तलावाही।